नाज़रीन, सिंध जी सुखड़ी पलो दरिया सुकण बाद अनमोल थी वियो। मल्हान जो चवण आहे त पहिरियां सिंधु दरिया में सखर ताईं पलो ईंदो हो, पर हाणे कोटड़ी ताईं बि नथो पहुचे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुघियो। चाचे इमदाद मल्हाह पोयां पुलिस न, पर हिन इहो बुट वारीअ खां बचण लाइ ॿधो आहे। हींअर पाणी कोन्हे को मिटी असांखे पूरो करे छॾियो आहे। अखियुनि में नाबी न थी विया आहिनि, माण्हू चश्मा पाए घुमूं था पिया। दरिया ते धाड़े बाद कोटड़ी बैराज ते सिंधुअ जे पेट मां उॾामंदड़ वारी मच्छी ऐं पलो खपाईंदड़ चाचे इमदाद खे परेशान करे रखियो आहे। चाचो इमदाद मल्हाह कोटड़ी बैराज जे कप ते मच्छी खपाए बचनि जो पेट पाले थो। अॼुकल्ह वटसि ख़ासि सूखड़ी पले जो ॿचो पोतल आहे। हिन पंहिंजी अॾीअ ते पले जा इहे ॿचा विकिरे लाइ सजाए रखिया आहिनि ऐं 2.5 पाउ वारा पला लिकाए रखिया आहिनि। छो जो सिंधु दरिया सुकण बाद पलो अनमोल शइ बणिजी चुको आहे। जामशोरे खां हैदराबाद वेंदे कोटड़ी बैराज जी कुख में अॾियल हिननि अॾियुनि ते वॾे अरसे बाद पलो पहुतो आहे। ही मल्हाह ठटे खां घुरायल ही नंढड़ी साइज़ जा पला खपाईंदे ख़ुशि बि आहिनि ऐं ग़मगीन बि। वॾा पलो ईंदो आहे समुंड खां। जॾहिं पाणी कोन्हे त पलो किथां ईंदो वॾो बाबा? पलो ईंदो ई समुंड खां, पैदा समुंड जी आहे। उहो ईंदो आहे मिठे पाणी चढ़ी पवंदो आहे, पोइ हेठि ताईं पहुचंदो आहे जामशोरे ताईं। ये जामशोरे वारी पियो त पलो अचे किथां? दुनिया लाइ ही मच्छीअ जो हिकु क़िस्म आहे, पर को कंहिं सिंधीअ जी दिलि खां पुछे त ही छा शइ आहे। पलो सिंध जो आहे, सिंधी शौक़ सां खाईंदा आहिनि। कंडा त आहिनि पर खाईंदा त शौक़ सां आहिनि। पलो सिंधियुनि लाइ दिलि घुरे दोस्त वांगुरु आहे। सिंधियुनि जी पले सां दिलि आहे ऐं ही दरिया जी दिलि आहे। पलो न हुजे त पोइ सिंधु दरिया जी सूंहं न आहे। पलो बसि हिकिड़ी नेमत अलाह जी। तव्हां खां समुंड ख़ासि अलाह न करे ख़तमु थो थी वञे, पोइ ख़तमु थी वेंदो त पोइ हाणे असांखे ॾुख थींदो। पले खां सवाइ ॿी असांखे ॿी का मच्छी कोन थी अहिड़ी लॻे। पलो आख़िरी शइ आहे, उहा ख़ुदा जी नेमत आहे। दरिया जी मौजनि वारनि ॾींहंनि में पलो ठटे खां निकिरी सखर ताईं पंहिंजे मुर्शिद खे सलाम करणु पहुचंदो हो, पर अॼुकल्ह कोटड़ी बि क्रॉस नथो करे। चवंदा पहिरीं पलो सखर ताईं वेंदो बिल्कुलु वेंदो। सखर खां अॻियां साध बेलो आहे। इहो हुन मुर्शिद आहे, हुते मुंहुं हणी वरी वापसि ईंदो, मथे न वेंदो। इहो कम से कम असांजे सांभर में कोन वियो। पाणी 2010 में पाणी हुयो त पलो वियो हलियो। पले ऐं संदसि मुर्शिद वारी ॾंद कथा दुरुस्त आहे या न, पर इहा हक़ीक़त आहे त पलो मुल्क जे सभिनी दरियाउनि मां रॻो महिराण सां मुहबत कंदो आहे। उन करे सखर क्रॉस कंदो ई न आहे। जीअं जीअं अॻिते वेंदो सखर ताईं वेंदो, इहे हुन जो ज़ाइक़ो तब्दील थींदो वेंदो आहे। सर्व सबूत हाणे असांजा वॾड़ा ॻाल्हियूं कंदा आहिनि त उन खां अॻिते असां पलो ज़िंदगीअ में कोन मारियो आहे। सखर खां पी रहे जेको सिंध नाॾो पंहिंजो क़ौमी ताम पले जो पुलाव रखो। खेनि दुनिया जूं सभई डिशिज़ विसरी वेंदियूं, पर अॼुकल्ह पले जो पुलाव भाॻनि वारनि घरनि में रधिबो आहे। छो जो पलो नापे थियण सबबि तमामु महांगो थी चुको आहे। 2.5 पाउ वारो पलो 2 खां 2.5 हज़ार रुपयनि में विकिरो थिए थो। पलो इलाही हूंदो, वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ त 50-50, 40-40 पला बि लॻंदा हुआ हिकिड़े रछ में। हींअर जेके रछ ठहिया आहिनि सन्हड़नि पलनि खे नंढो नस्ल तबाह करे छॾियो अथनि। हाणे उहो दौरु वियो जॾहिं घिटीअ में ताज़ो पलो जो होको लॻंदो हो, पर पोइ बि दिलि न लाइजे। अमर जे हथनि जो तयारु कयल पले जो पुलाव वरी नसीबु थींदो। रब साईं बाझ कंदो, वरी महिराण जी मौजुनि जा ॾींहं मोटंदा। पलो पंहिंजे मुर्शिद जी सलामी भरण साध ॿेले पहुचंदो ऐं वरी घिटीअ में होका लॻंदा। ताज़ो पलो। कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।